ख़बर मां शेयर कयूं पिया। पीटीआई जे अॻवान लतीफ़ कोसा खे परॾेह सफ़र जी इजाज़त मिली वई। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई अॻवान लतीफ़ कोसा एडवोकेट जो नालो ईसीएल मां कढण जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सरकारी वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त लतीफ़ कोसा जो नालो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में आहे ऐं केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। पीटीआई जे अॻवान लतीफ़ कोसा खे परॾेह सफ़र जी इजाज़त मिली वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई अॻवान लतीफ़ कोसा एडवोकेट जो नालो ईसीएल मां कढण जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सरकारी वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त लतीफ़ कोसा जो नालो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में आहे ऐं केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी पुछाणो कयो त छा चालान अदालत में जमा कराए वियो आहे, छा लतीफ़ कोसा जी गिरफ़्तारी जी ज़मानत आहे। सरकारी वकील जवाब ॾिनो त केस जो चालान अञा ताईं अदालत में जमा न कराए वियो आहे, जॾहिं त डीएसपी लीगल मौक़िफ़ इख़्तियार कयो त लतीफ़ कोसा खे गिरफ़्तार न कयो वञे, पर हू वधीक सवाल पुछंदो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी पुछो त छा लतीफ़ कोसा भॼी वेंदो ऐं वापसि न ईंदो। अदालत जो चवणु आहे त पीटीआई अॻवान लतीफ़ कोसा खे परॾेह सफ़र जी इजाज़त ॾींदे हलफ़नामो जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे।